मदई खां असां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदा हलूं त मिर्ज़ापुर जे कच्चे जे इलाइक़े झब्बर शेख थाणे जे हद मां ॿेले खाते जी ज़मीन में बीठल वणनि जी गैरकानूनी वाढी न रुकिजी सघी आहे। मक़ामी ठेकेदार ॿेले खाते जे अमले खे लखें रुपया रिश्वत ॾियण बैदि किरोड़े रुपयनि जा क़ीमती वण जिन में बेदमश्क, टारी, बबर तोड़े अंब जे वणनि समेत मुख़्तलिफ़ वणनि जी वाढी जारी आहे। हिन वक़्त बि जॾहिं त इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त हद जे थाणे झब्बर शेख जी पुलिस मुबैना तौर 50,000 रुपया रिश्वत एवज़ ख़ामोश तमाशाई बणियल आहे। कच्चे मां गड़ा गार्डन तोड़े ट्रैक्टर ज़रिए काठ शिकारपुर, लखी, गुलामशाह, मदई, मिर्ज़ापुर, दड़ो समेत मुख़्तलिफ़ शहरनि में विकिरो थियण बावजूद इंतज़ामिया को बि तारुक न वरितो आहे। जी नाज़रीन, ये अफ़सोसनाक ख़बर असां शेयर करे रहिया आहियूं त मिर्ज़ापुर जे कच्चे जे इलाइक़े झब्बर शेख थाणे जे हद मां ॿेले खाते जे ज़मीननि में बीठल वणनि जी गैरकानूनी वाढी न रुकिजी सघी आहे।